नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंडियारो में खबर ॾींदा कंडियारो में आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर लेबर यूनियन के सर ते सेबको सब डिवीजन कंडियारो के मुलाजिमन पारा मुतालबन की मनता लाइ ऑफिस जा तालाबंदी करे बाहुन ते कारियूं पटियूं बधी ऑफिस के मेन गेट अॻियां अची मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौके ते इसाक मंगरियो, जाहिद मैसर, बलीमल भागत, रियाज इस्बाणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾींहों ॾींहुं सेबको मुलाजिमन सां नाइंसाफ़ियूं वधी रहियूं आहिनि। हिननि चयो त सेबको मुलाजिमन खे जाइज़ हक़नि खां महरूम कयो पियो वञे। सेबको मुलाजिमन जूं जबरी बरतरफ़ियूं कयूं पियो वञनि। मुलाजिमन खे सालियानी इंक्रीमेंट न पई ॾिनी वञे। सन कोटा ऐं फोती कोटा ते अमल न कयो पियो वञे। वापडा खे खंगायो पियो वञे। वापडा जी निजकारी खे क़बूल न कयो वेंदो। हिननि मुतालबो कयो त वापडा मुलाजिमन जा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे सेबको मुलाजिमन मां बेचैनी खत्म कई वञे। ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।